मां सोचा पई त किथे मां गलत त न कयो आहे। मुझे जहन में एक प्लान आए। असा भला खजानो हासिल करे छा कंदासी? इन खजाने जी लोकेशन जी खबर सिर्फ प्रोफेसर वकास खे आहे। तंजो पुट सेठ हारून असांजे कब्ज़े में आहे। असांखे कंहिं खुफ़िया खजाने जो राज ॿुधाए सघे थो? जुर्म जे दुनिया में मूंखे चीफ चवंदा आहिनि, चीफ। आउं तुंहिंजी माउ सां मुंसलिक हर शइ खे विसारण थो चाहियां। तोखां सवाइ मुंहिंजो दुनिया में केरी न। इन जो मतलब त असांजो मक़सद उबैद ई हल करे सघे।